यो सखावत जो अंदाज हुजूर जे अहल बैत अतहार में वरिया लड़ी जेकॾहिं तव्हां खणी ईंदो मुंहिंजा आला हज़रत पी साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह अन्हु खां पी साईं तजर धणी रज़ी अल्लाह अन्हु खां पी साईं बगुले वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हज़रत पी साईं तख्त वारे जे ज़माने में अचो जॾहिं पे सदन लाॾण जो वक़्तु आयो हो पी साईं तख्त वारे फरमायो मां वञा थो पर टिनि शयुनि जो मूंखे अफ़सोस रहंदो साईं कहिड़नि जो पाण फरमायो पहिरें नंबर ते दिल जी ख्वाहिश हुई को माण्हू मूं वटि हली अचे 1 लख जो हिक वक़्त में सवाल करे माण्हुनि कई भेरा असां खां सवाल कयो कंहिं रुपए जो कंहिं टके जो कंहिं दिरहम जो कंहिं दीनार जो कंहिं ॾहनि जो कंहिं 100 जो हिक वक़्त में 1 लख जो कंहिं बि सवाल कोन कयो अगर को माण्हू अचे हा हिक वक़्त में 1 लख रुपए जो सवाल करे हा मां उनखे जवाब न ॾियां हिक ई टेम ते उन ज़माने जो लखो ॾेई छॾियां बे नंबर ते अफ़सोस इहो रहिजी वियो को भुलियल माण्हू मूंखां रस्तो पुछे हा त ऐ हिज़्बुल्लाह छा रस्तो ॿुधाए हे मां भुलियल आहियां मूंखे रस्ते जी ख़बर न आहे उन भुलियल खे मां सिधो रस्तो ॿुधायां हा 3 नंबर ते कंहिं बि मूंखां पाणी ज़िंदगीअ में न घुरियो मूंखां कहिड़ो पाणी घुरे हा त पाणी प्यार मां उनखे पाणी पियारां हा पाण फरमाइनि पिया वॾा सवाब जा कम हा हिक टेम ते लख घुरे हा लख ॾेई छॾिया हा भुलियल रस्तो घुरे पुछिया रस्तो उनखे ॿुधायां पाणी को पीअण वारो ञायल घुरे हा मां उनखे पाणी कयां पियारियां हया ताकी इहे बि वॾा हिकिड़ा सवाब जा कम मां कंदो पोइ वञा